ख़बर मां शेयर कंदासीं। चंडुआधम वेझो दिलपोटा स्टाफ वटि तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि हिकु ॼणो फ़ौत थी वियो। रोड हादसे में फ़ौत थियल शख़्स जी सुञाणप 45 वरिये जे इमरान वल्द ख़लील अहमद राजपूत तौरु कई वई आहे, जंहिंजे नतीजे में वॾड़ा बिलावल वल्द यासीन ऐं बिलावल वल्द जमशेद राजपूत सख़्तु ज़ख़्मी थी पिया। हादसे बाबति ख़बर मां शेयर कई पिया। चंडुआधम वेझो दिलपोटा स्टाफ वटि तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। रोड हादसे में फ़ौत थियल शख़्स जी सुञाणप 45 वरिये जे इमरान वल्द ख़लील अहमद राजपूत तौरु कई वई आहे। हादसे में वॾड़ा बिलावल वल्द यासीन ऐं बिलावल वल्द जमशेद राजपूत सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे बाबति ख़बर मां शेयर कई पिया। चंडुआधम वेझो दिलपोटा स्टाफ वटि तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे।